अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नु'मिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु व मन युद्लिल फला हादिय लहु ونشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له ونشهد أن محمدا عبده ورسوله أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم هو الذي أرسل رسوله بالهدى ودين الحق ليظهره على الدين كله ولو كره المشركون صدق الله مولانا العلي العظيم إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما اللهم صل على سيدنا ومولانا حبيبنا محمد وآله وأصحابه أجمعين मुझा प्यारा दोस्तों बुजुर्गों भाइयों अल्लाह जा लख शुक्र जे मालिक करीम असां के हीअ बरकतुन भरी महफिल नसीब फरमाई है। हिन महफिल जो उन्वान है तौहीद और रिसालत। तौहीद सरबुआ अल्लाह जी जात के अकेलो वहदहु ला शरीक मञण ऐं रिसालत सरबुआ है मदीने वारे साईं के अल्लाह जो सच्चो रसूल करे तस्लीम करण। दीन इस्लाम जो बुनियाद ये ब शयूं जेको असां कलमो पढ़ंदा आहियूं ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। इन कलमे जा ब जुज़ आहिनि। हिकड़ो जुज़ आहे ला इलाहा इल्लल्लाह। इन जी माना है त को मबूद नाहे सवाए हिक अल्लाह जी। यह है तौहीद। क्या चाहे तौहीद। ॿियो जुज़ आहे कलमे जो मुहम्मदुर रसूलुल्लाह। मुहम्मद अल्लाह जो रसूल आहे। इनके सरबुआ रिसालत। इहो कलमो आ जेको काफरन के मुसलमान कंदो आ। इहो कलमो आ जेको निदोरन के सदोरो कंदो आ। इहो कलमो आ जेको निभागन के सभागो कंदो आ। इहो कलमो आ जेको जहन्नम के जन्नती बणाईंदो आ। भला तव्हां न ॻाल्हाइण जो रोज़ो रखी आया आहियो। अल्लाह सुभान अल्लाह। झेड़े झटे में त ॾाढा तिखा आहियो। अल्लाह जो नालो न चवणेव। पोयों वारा बि ॻाल्हायो। मां पंहिंजे अमड़ियुनि भेनरुनि के ॻोठ वाए में सभिनी न्याणियुनि के वर्ज़ कयां थो हाणे पंहिंजा कमकार सभु छॾे वांदियूं थी मूंॾे ध्यान करे मुंहिंजी तकरीर। सुभान अल्लाह। किस्मत असांखे अॼु कुरकट में रब आंदो आहे। इहो कलमो जेको जहन्नम के जन्नती बणाईंदो आहे। हिकड़ो भेरो कलमो पढ़े ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह। हिकड़ो भेरो यो कलमो पढ़े उन जा 4000 कबीरा ॾोह गुनाह रब बख्शे थो। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। जेको वेही था पटाकू हणो होटल ते वेही ड्राड़ू हणो थोड़ी देर तस्बीह खणी वेही कलमो त पढ़ो।
ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह पढ़ो ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह बसा जो ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इहो मुबारक कलमो तौहीद ऐं रिसालत जो मजमूओ आहे। ऐं अजीब ॻाल्हि इहा आहे त ला इलाहा इल्लल्लाह में 12 अखर, वरी मुहम्मदुर रसूलुल्लाह में भी 12 अखर। टिब को न ला इलाहा इल्लल्लाह में न मुहम्मद रसूलुल्लाह। वरी ला इलाहा इल्लल्लाह चो तव्हांजो वात खुलियल रहंदो ला इलाहा इल्लल्लाह, पर मुहम्मद रसूलुल्लाह चो त चप चुमियूं ॾींदा। सुभान अल्लाह सुभान अल्लाह, चप पाण में मिली वेंदा। मुहम्मद जो मिठो नालो मिलाइण वारो आहे, अल्लाह सां मिलाइण वारो। तौहीद जी ख़बर तॾहिं पवंदी जॾहिं रिसालत खे मञंदो। पुट मुंहिंजे ध्यानु कजो, हिकिड़ो माण्हू सॼी ज़िंदगी सॼी उमिरि 30 साल 40 साल 50 साल 60 साल 70 साल सॼी ज़िंदगी ला इलाहा इल्लल्लाह चवे, ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह, मुसलमान न थींदो, मुसलमान न थींदो जेसीं ताईं चवंदो मुहम्मदुर रसूलुल्लाह। मुहम्मदुर रसूलुल्लाह जैसी न चवंदो न, भली सॼी ज़िंदगी ला इलाहा इल्लल्लाह चवे, काफ़िर आहे। मुसलमान कॾहिं थींदो जॾहिं चवंदो अॼुकल्ह जीअं पोख खे इहो पोपट लॻंदो आहे, बीमारी लॻंदी आहे, बीमारी फसल खे खाई वेंदो आहे। त इहो वरी तौहीद ऐं रिसालत खे वरी हिकिड़ा इहा बीमारी लॻी आहे जेके वापियत सॾनि था। पोइ उन जे लाइ वरी गवर्नमेंट फुहारा कढिया आहिनि, फुहारा फुहारो हणंदे न त उहे मर्ज़ मरी वेंदा, बीमारियूं ख़तम थी वेंदियूं, ऐं बाक़ी फसल सुठो अन्न भलो क़ीमती फसल तैयार थींदो। सो अचो त इन्हनि बीमारियुनि खे ॾियूं फुहारो। सभई गॾिजी फुहारो, हारी नारी सभिनी जंहिंजो फसल हूंदो उनखे गणती हूंदी न, मुंहिंजो फसल पंहिंजो इहो जीत खाई न वञे। सम्झो था न, महिनत बि करी ऐं फसल तुंहिंजो जीत खाई वञे हलियो त इहो ॿिज भाण ई ॻिचीअ में। सम्झो था न, हाणे इहे नवां मर्ज़ पैदा थिया आहिनि, बीमारियूं। चवनि था बाबा बसि छाजी रिसालत, छाजी नबूअत, नबी जो शान था ॻायो, नबी खे था पढ़ायो, नबी जो शान था वधायो, बसि अलाह काफ़ी, अलाह खे सॼो या अलाह मदद, या अलाह मदद, या रसूल अल्लाह न चओ, या नबी अल्लाह न चओ, या दस्तगीर न चओ, या अली न चओ। इहे ॿाहिरि ॻाल्हियूं था कनि, हिते मैदान में अचनि त मां छंछरी लाहियां। हिन फ़क़ीर जो मथो खाई विया त दिलि पर साईं कोन ईंदो क्रिकेट में। अड़े छो न ईंदो, मुंहिंजे ॾाॾनि जो शहर आहे, छो न ईंदुसि? मुंहिंजे ॾाॾाणो शहर आहे, छो न ईंदुसि क्रिकेट में?
तुझे यहाँ ते जे मुंग डरी दुस अज शुरुआत कई तो जलसन जी हाणे बंद कोन कंदासीं क्रिकेट वारा हाथ मथे खणो क्रिकेट वारा जलसा थियनि या न थियनि तव्हां बि राज़ी आहियो थियनि न एसी ताईं पिया थियनि जेसी ताईं ये मर्ज़ ऐं बीमारियूं ख़तम थियनि अल्लाह चो सल्लल्लाहु अलैहि या हिकड़ो मुल्ला पियो चवे तकरीर पियो करे चए मां सॼी जिंदगी ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह पढ़ियो मूंखे मोहम्मद रसूलुल्लाह चवण जी ज़रूरत ई न आहे तूं काफ़िर आहीं तोखे ज़रूरत छो पवंदी मोहम्मद रसूलुल्लाह जी ज़रूरत त मोमिननि खे पवंदी इहा ज़रूरत मोमिननि जी आहे मोहम्मद रसूलुल्लाह चवण इहा ज़रूरत ईमान वारनि जी आहे जेके जन्नत में वञण चाहिनि था ला इलाहा इल्लल्लाह त ईसाई बि पढ़ंदा आहिनि यहूदी बि चवंदा आहिनि तव्हां वटि हिंदू रहंदा हुया उहे हिंदू बि अल्लाह खे त हिंदू बि मञंदा वो नालो खणी असां अल्लाह था जो हो चवंदा भगवान हो चवंदा भगवान मुंहिंजा दोस्तो अल्लाह खे त वाणिया बि मञनि था काफ़िर बि मञनि था पर जेकॾहिं मुस्लमान करण वारो कलमो आहे त उहो आहे मुहम्मदुर रसूलुल्लाह पुट सम्झव ॻाल्हि हाणे अचो अल्लाह जे क़ुरान खां पुछूं त मुहम्मदुर रसूलुल्लाह आहे केरु मोहम्मद रसूलुल्लाह चवण जी ज़रूरत कहिड़ी आहे रुगे अल्लाह खे मञो बस मोहम्मद खे छो मञो अल्लाह खां पुछो अल्लाह छा थो फरमाए सूरत तौबा आयत नंबर 33 हुवल्लज़ी अरसल रसूलहू बिल हुदा अल्लाह पंहिंजो तारीफ़ तो कराए त मां केरु आहियां अल्लाह पंहिंजो तारीफ़ कराए तो त मां केरु आहियां हुवल्लज़ी उहो आहे अल्लाह उहो आहे इशारो करे चए तो हुवल्लज़ी उहो आहे मौला केरु आहे उहो केरु आहे रब फरमाए तो उहो हुव अल्लज़ी हुव जी माना बि उहो अल्लज़ी जी माना बि उहो अल्लाह उहो मौला केरु उहो मौला उहो रब केरु अल्लाह तो फरमाए अरसल रसूलहू अल्लाह उहो आहे जंहिं पंहिंजे रसूल मोहम्मद खे मोकिलियो आहे मां अल्लाह उहो आहियां मुझो तारीफ़ था ॼाणण चाहियो त अल्लाह केरु आहे अल्लाह जो शान छा आहे मां उहो रब आहियां जंहिं मोहम्मद मीर खे मोकिलियो आहे तारीफ़ पंहिंजो तो कराए पर महबूब जे वसीले सां पुट हेॾे मूंॾे ध्यानु कजो मिसाल हे झंडो लॻो पियो आहे साम्हूं नंढो इन ते नालैन शरीफ़ ठही पई आहे ॾाढो सुहिणो आहे झंडो हसीन आहे गुल आहिनि चिट आहिनि धागे में ॿधल आहे केॾो सुहिणो थो लॻे हाणे को माण्हू अचे चवे थो अदा मां उहो आहियां अदा तूं केरु आहीं अदा मां उहो आहियां अदा केरु आहीं जंहिं हे झंडो ठाहियो आहे न उहो कारीगर मां आहियां अब हे मस्जिद ठही पिया न केॾी भली आहे सुहिणी आहे हसीन आहे मुनारा ॾिस बत्तियूं ॾिस बिजलियूं ॾिस रंग ॾिस रोगन ॾिस गुल ॾिस चिट ॾिस केॾी सुहिणी मस्जिद ठहियल आहे मां उहो आहियां जे इहा मस्जिद ठाही आहे हल जे मस्जिद हेॾी सुहिणी आहे त कारीगर केॾो हुनर वारो हूंदो
पुट समझो था न हिकिड़ो माण्हू साइंसदान आयो चवे थो त मां उहो आहियां तूं केरु आहीं बिजली लॻी पई आहे अदा इहा बिजली मूं ठाही आहे पखा हलन एसियूं हलन जनरेटर हलन इन बिजली ते अले छा जो छा थो थिए इहा बिजली ठाहिण वारो कारीगर मां आहियां तव्हां सम्झी ॻाल्हि यार जे हीअ शइ हेॾी सुहिणी आहे त इन जो ठाहींदड़ केॾो कारीगर हूंदो इन जे ठाहिण वारे जो छा कमाल हूंदो छा खूबी हूंदी छा उन जी कुवत हूंदी कुदरत हूंदी रब तो फरमाए त इंसानो ए दुनिया वारो मां उहो आहियां मौला तूं केरु आहीं फरमाए थो उहो आहियां मौला केरु आहीं रब तो फरमाए उहो आहियां जंहिं मोहम्मद खे मोकिलियो आहे मुझे मोहम्मद के ॾिसो जे आंगुर जो इशारो करे त चंड अधो अधु जे हथ खणे त लथल सिज वापस वरी अचे जे सॾु करे त वण पाड़ा पटजी अचनि जेकॾहिं पत्थर खे सॾु करे त पाणीअ मां तरंदो अचे जे पंज आङिरियूं हीअं सिधियूं करे त पंज नहरूं पाणी जूं जारी थी वञनि जे हथ खणे त ककर अची वञनि मींहं वसण शुरू थी वञनि जे निहारे त जीअं वेझो ॾिसे तीअं परे ॾिसे जे ॿुधे त जीअं मदीने वारनि जा सॾ ॿुधे तीअं कुरकिट वारनि जा सॾ ॿुधे जे ॾिसे त जेको मदीने में उन जे दर ते अची बीठो आहे उन खे त ॾिसे पर कुरकिट में गॾु थियल हिन जलसे खे बि रोज़े पाक मां ॾिसे सूह अहिड़ी जो सॼी दुनिया जा सोना हिक पासे मोहम्मद जो हुस्न सभिनी खां मथे इल्म अहिड़ो जो सॼी दुनिया जा आलिम हिक पासे मोहम्मद जो इल्म सभिनी खां मथे सखावत अहिड़ी जो सॼी दुनिया जा सखी हिक पासे मोहम्मद मुस्तफा जी सखावत सभिनी खां घणी मोजज़ा अहिड़ा जो हड़नी 1.25 लख नबियनि जा मोजज़ा हिक पासे मोहम्मद मुस्तफा जा मोजज़ा सभिनी खां मथे इहो जेको मोहम्मद मुस्तफा तव्हां ॾे आयो आहे न इहो मूं ठाहियो आहे इन खे मूं मोकिलियो आहे इन खे कुवत कुदरत शान मान मर्तबो मूं ॾिठो पुट ॻाल्हि सम्झ में आयो अल्लाह पंहिंजो तारीफ़ थो करे मदीने वारे साईं जे सदिक़े ॻाल्हि सम्झो था न अल्लाह फरमाए हुवल्लज़ी अरसल रसूलहू बिलहुदा अल्लाह उहो आहे जंहिं पंहिंजे रसूल मोहम्मद मुस्तफा के हिदायत जो रस्तो ॾेई मोकिलियो आहे व दीनिल हक़ ऐं हक़ वारो दीन ॾेई मोकिलियो आहे लियुज़हिरहू अल दीन कुल्ली हिन जे लाइ त सभिनी दीननि खां मोहम्मद जे दीन खे सभिनी ते ग़ालिब करे छॾे सभिनी जा तौर तरीक़ा हिंदुनि जो मज़हब ईसायुनि जो मज़हब यहूदियुनि जो मज़हब सिखनि जो मज़हब उहे सभु हेठि मोहम्मद जो मज़हब सभिनी खां मथे उहो अल्लाह जंहिं इन खूबियुनि सां पंहिंजे महबूब खे मोकिलियो आहे वलो करे हल मुशरिकून तोड़े जो मुशरिकनि खे मठियां लॻे न मञण वारनि खे तोड़े जो नबी जो शान ॾुखियो लॻे ॻाल्हि न वणेनि ॻाल्हि न वणेनि त न वणेनि पर मां उहो रब आहियां जंहिं पंहिंजे नबी खे इन शान सां मोकिलियो आहे
सुभान अल्लाह। वरी ॿी जाइ ते रब फरमायो वल्लज़ी अरसल रसूलहू बिल हुदा व दीनिल हक़ लियुज़हिरहू अलद्दीन कुल्लिही व कफ़ा बिल्लाहि शहीदा। मां उहो आहियां जंहिं पंहिंजे महबूब खे तव्हां ॾे मोकिलियो आहे हिन जेला जो हक़ वारो दीन ॾेई मोकिलियो त पंहिंजे दीन खे सभिनी दीननि जे मथां ग़ालिब करे छॾे। ऐं अल्लाह शाहिद काफ़ी आहे, रब इन मामले खे ॾिसण जे लाइ काफ़ी आहे। ए दुनिया वारो तव्हां मञो या न मञो मां अल्लाह शाहिद काफ़ी आहियां। पंहिंजे नबी खे मोकिलियुमि उन जो शान उन जो मर्तबो दुनिया वारनि खे ॾेखारियुमि। को मञे या न मञे मां अल्लाह पंहिंजे रसूल जे लाइ काफ़ी आहियां। चओ सल्लल्लाहु अलैहि रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह। रब तो फरमाए फला व रब्बिक ला युमिनून हत्ता युहक्किमूक। महबूब तुंहिंजे रब जो मूंखे कसम आहे। पुट मुझे ध्यान कजो कसम पंहिंजो तो खणे अल्लाह कसम तो खणे पंहिंजो पर छा तो चए महबूब तुंहिंजे रब जो कसम। ये चवे हा न मूंखे मुंहिंजो कसम आहे। ॻाल्हि त पंहिंजी हुअसि न कसम त पंहिंजो पियो खणे न पर कीअं पियो खणे महबूब तुंहिंजे रब जो कसम आहे। छो त मां तुंहिंजो आहियां तू मुंहिंजो आहीं मां तुंहिंजो आहियां। हाय 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 प्यार जो अंदाज़ आहे मोहब्बत जो अंदाज़ आहे। सुभान अल्लाह ॻाल्हि पंहिंजी कसम पंहिंजो पर निस्बत मदीने वारे साईं ॾे। ॿी जाइ ते रब फरमायो लअम्रुक इन्नहुम लफी सकरतिहिम यअमहून। ओ मुंहिंजा महबूब तुंहिंजी उम्र जो मूंखे कसम आहे तुंहिंजी ज़िंदगी जो मूंखे कसम आहे। सुभान अल्लाह। वरी टी जाइ ते रब फरमायो वकीलिही ओ मुंहिंजा रसूल तुंहिंजे ॻाल्हियुनि जो मूंखे कसम आहे। जेॾी महिल तूं ॻाल्हाई थो तुंहिंजे वात मां मिठा मिठा लफ़्ज़ था निकिरनि तुंहिंजे ॻाल्हियूं मूंखे ॾाढियूं थियूं वणनि। ओ मुंहिंजा महबूब तुंहिंजे ॻाल्हियुनि जो मां रब कसम थो खणा। सुभान अल्लाह। ॿी जाइ ते रब फरमायो ला उक़सिमु बिहाज़ल बलद हिन शहर जो कसम थो खणा। कहिड़ो शहर मक्के जो कहिड़ो शहर महबूब हिन शहर जो कसम थो खणा। मौला छो तो कसम खणी रब फरमायो त हिन शहर मक्के जो कसम थो खणा। शायद बैतुल्लाह आहे इन जे करे शायद ज़मज़म आहे इन जे करे शायद हजर अस्वद आहे इन जे करे न। रब फरमायो हबीब तुंहिंजे शहर जो कसम थो खणा व अंत हिल्लुन बिहाज़ल बलद जे शहर में तू रही थो इन जे करे इन शहर जो कसम थो खणा। जिथे तू रहंदो ही जिथे तुंहिंजा कदम लॻंदा आहिनि मुंहिंजा सोना हबीब जिथे तुंहिंजा कदम लॻनि उन शहर जो मां रब थो कसम खणा। यार वणंदो आहे त यार जो पार बि वणंदो आहे। अल्लाह के महबूब जो वणे पियो त महबूब जूं ॻाल्हियूं बि वणनि पियूं महबूब जो शहर बि वणे पियो महबूब जा गस घिटियूं बि वणनि पियूं।
चो सल्लल्लाहु अलैहि या सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह। सुभान अल्लाह। अल्लाह तो फरमाए ए दुनिया वारो, ए इंसानो, ए जिन्नो, ए मलाइको, बुधो मां रब पंजे नबी जो तवा के शान तो बुधाया। कलाम रब जो, कुरान रब जो, ऐं शान मदीने वारे साईं। या अय्युहन नबी, ए गैब जे खबरन बुधाइण वारा, इन्ना अरसलनाका, बेशक असां तोखे धरती ते मोकलियो आ, तोखे असां मोकलियो आ त दुनिया वारन के तुझो शान ॾेखारियूं, मान ॾेखारियूं, मर्तबो ॾेखारियूं त तुझी इज्जत चाहे, दर्जो चाहे। इन्ना अरसलनाक शाहिदन व मुबश्शिरन व नज़ीरा। महबूब तोखे असां शाहिद बनाए मोकलियो, खुशखबरी ॾींदड़ बनाए मोकलियो, टेजारींदड़ बनाए मोकलियो, ऐं असां तोखे चिमकंदड़ सिज बनाए मोकलियो। जिए सिज न हुजे त जहान में ऊंदे हूंदी आ, मुल्क में अंधारो हूंदो आ। महबूब तोखा सवा जहान ऊंदा हो हुयो, असां तोखे चमकंदड़ रोशन सिज बनाए मोकलियो आ। खुदा जो कसम हदीसुन में तो अचे त जेकॾहिं सिज खे रोशनी मिली आहे त मदीने वारे साईं जे नूर मजा, जे चंड खे चांडराण मिली आहे त मदीने वारे साईं जे नूर मजा, जे तव्हां जे अखियुनि में नूर आहे जंहिंसां ॾिसो था, इहो नूर बि मुंहिंजे मुस्तफा जे नूर जी ख़ैरात। जेकॾहिं दुनिया के जिंदगी मिली आ, जे दुनिया के अल्लाह ताला खल्कियो आ हलाए तो त मुझे दिल पर मोहम्मद जे सदके। सीरत शामी जे अंदर इमाम साली रिवायत आंदी आ त हिकड़े ॾींहुं हजरत आदम जा पुट वेठा पाण में पिया कचहरी कनि। हिकड़े घर में ॿ ॿाहिरि वेठा हूंदा आहिनि, कचहरी पई हलंदी आ। कचहरी हलंदे हलंदे बास थी वियो। हिकड़े पुट चयो त मलाइकन जो शान ॾाढो भलो आहे, जेके अल्लाह ताला जा नूर जा खलकियल आहिनि, वॾे शान वारा आहिनि। मलाइक सगुरा गुनाह न कंदा आहिनि, ऐं अल्लाह जी रुॻो फर्मा बरदारी कंदा आहिनि। मलाइक वॾे शान वारा। त वरी ॿियो पुट पियो चवे हज़रत आदम जो, मलाइक त भला आहिनि पर असां वारो बाबू वरी घटि आहे छा? असांजो बाबू आदम घटि आहे छा? जॾहिं आदम खे रब खलकियो त मलाइकनि खे चई त मलाइको मुंहिंजे आदम खे सजदो कयो। आदम खे कोन चई त मलाइकनि खे सजदो कर, मलाइकनि खे चई त आदम खे सजदो कर। भलो त उहो जंहिंखे मलाइकनि बि सजदो कयो न। हाणे पाण में ॿई पुट बहस पिया कनि। हो पियो चए त न मलाइक भला, हो पियो चए न बाबू आदम भलो। हिननि जो बहस हलियो पियो तेसीं हज़रत आदम आयो। बाबा असां पाण में थोरो टकरिजी पिया आहियूं। हाणे तूं असांजो बाबू बाई, नबी बाई, अल्लाह जो रसूल बाई, हाणे असांजो फ़ैसिलो तूं कर। बाबा कहिड़ी ॻाल्हि आहे पुट? बाबा हे चवे थो त मलाइक भला आहे, मां चवां थो तूं आदम भलो ई, हाणे फ़ैसिलो तूं कर त केरु भलो आहे? चई पुट मां फ़ैसिलो कयां मञंदा? वॾो ई तुंहिंजो फ़ैसिलो छो न मञंदासीं? चई ॿुधो, जेकॾहिं चौथा भलो केरु आहे त मूं पीउ आदम जो फ़ैसिलो ॿुधो त सॼी काइनात में सभिनी खां भलो आहे त मोहम्मद मुस्तफा भलो।
चे बाबा तोखों भी भलो आ, चे हाओ मुखा भी भलो आ, भला मलाइकन का भी भलो आ, चे हाओ मलाइकन का भी भलो आ। बाबा यो किया भलो आ। हजरत आदम तो चवे तो पुत्र हाणे बुधो जडे अल्लाह ताला मुखे खलकियो मिट्टी जे पिनोड़े में साह विधई, मिट्टी जे पिनोड़े के इंसानी जिस्म ठाहे मुंह में साह विधई जो अखियों पटियम त पेरी नजर मुझी अल्लाह जे अर्श ते पई। ये जो जेरो थी जिस द अर्श जेरी मला अर्श के ॾिठो मैं त अर्श जे कुंगरन जे मथा, अर्श जे थंभन जे मथा लिखियो पियो मुहम्मदुर रसूलुल्लाह। नचे व सुभान अल्लाह। छा लिखियो पियो अर्श ते? छा लिखियो पियो? अर्श ते कुंगरन ते, अर्श जे मेहराबन ते, अर्श जे कुंभन ते, हर जाए ते मुहम्मद नालो लिखियल ॾिठुम। वरी जॾहिं मूंखे रब जन्नत में घुमायो बेहश्त जो सैर पियो कयां त जन्नत जे हर दर जे मथां मुहम्मद लिखियल ॾिठुम। जन्नत जे कुबन जे मथां मुहम्मद नालो लिखियल ॾिठुम। जन्नत जे वंगन जे मथां, मेहराबन जे मथां, जन्नत जे कुंगरन जे मथां, जन्नत जे वणन जे थुड़न ते, टारियुन ते, वणन जे पन पन ते मुहम्मद नालो लिखियल ॾिठुम। जन्नत जे हूरन जे पेशानियुन ते मुहम्मद नालो लिखियल ॾिठुम। जन्नत जे हूरन जे अखियुन जे माणिकयुन में मुहम्मद नालो लिखियल ॾिठुम। रब के अर्ज के मौला यो मुहम्मद केरा जंहिंजो नालो जाॾे काॾे लिखाए छॾियो अथई, इहो मुहम्मद आहे केर? रब फरमायो ते आदम इहो मुंहिंजो महबूब आ। ए आदम जे इन्हे के नखल क्या त न तो आदम के पैदा कया, न जमीन के बिछाया, न आसमान के छप्पर बनाया, न सिज के चमकाया, न चंद्र के रोशन कया, न वण बूटा पैदा कया, न नहरू वाया, न जहान जूं ही रौनकूं ऐं रोशनियूं पैदा कया। जो कुछ पैदा कयुम मुहम्मद मुस्तफा जे सदके पैदा कयुम। पुटड़ा ओ पुटड़ा ॿुधो, पोइ जॾहिं मूंखे रब हुकुम ॾिनो ही दाणो न खाइजांइ, दाणो खाधुम, जन्नत मां रब कढी छॾियो। 300 साल रुनुस, माफ़ी न पई मिले। पोइ जॾहिं सरंदीप जे बेटन में रोंदो पियो वता, हिजाज मुक़द्दस जे पहाड़न में, सहरावन में रोंदो पियो वता, रब के बाडाया पियो। राणा राज़ी थी, रब परची पा, रब माफ़ी दे, पर माफ़ी न पई मिले। हिकड़े ॾींहुं जिब्रील आयो, मुझे पासे में भी बांग चई, जेॾीमहिल इहो जुमलो चई, अशहदु अन्न मुहम्मद रसूलुल्लाह। मुझा मौला इन मुहम्मद जो वास्तो थई, मुखे माफ़ी दे। इन मुहम्मद मिठे जे सदके मुखे बख्श कर। रब फरमायो से आदम जे पहिरें ॾींहुं इन महबूब जो वसीलो वठियां, 300 साल तोखे रोइणो ई न पवे हा, उन ई घड़ी माफ़ी ॾेई छॾियां। पो रब फरमायो आदम अज मुझे महबूब जो वसीलो वरतो थई, इन पुनल जे सदके बख्शो मां, माफ़ कयो मां। मिली आदम के हुई माफ़ी वरी, ॾिस नूह जी कीअं बेड़ी हुई तरी, इब्राहिम जी कीअं बाहि ठरी,
इहो मुंहिंजे नबीअ जो नारो आ जेको सारे जग जो सारो आ उहो साईं मदीने जेको सारे जग जो सहारो आ उहो साईं मदीने वारो आ जेको सारे सुभान अल्लाह रहबर जे सदके रहम थियो अज कुरकिट ते आ करम थियो रहबर जे सदके रहम थियो अज हिन जलसे ते आ करम थियो थिया भाल भलायूं भरम रहियो बिना कामिल जे न किनारो आ जेको सारे जग जो सहारो आ उहो साईं मदीने वारो आ जेको चो जेको सारे जग जो ओ मिठा हजरत आदम फैसलो दिनो त पुट जे मुंह पीउ जो फैसलो था पुछो त ॿुधो मलाइकन खां मुहम्मद भलो नबियन खां रसूलन खां मदीने वारो मीर भलो पुट तव्हां असां कंहिंजो औलाद आहियूं ॻाल्हायो कंहिंजो औलाद आहियूं हजरत आदम जो जे पीउ जा पुट आहियो त पीउ जो चयो मञो न ऐं जेको चए थो नबी असां वांगुरु असां जहिड़ो बशर हो असां वांगुरु हुयो असां खाईंदो पीअंदो हुयो वॾे भाउ जेतिरी नबी जी इज़त आहे इहो पीउ जो पुट ई न आहे पीउ जो पुट न आहे आदम जो पुट न आहे कुरान में फैसलो आहे जेको महबूब जे शान में बेअदबी करे न उतलिम बाद ज़ालिक ज़नीम इहो पंहिंजे पीउ जो पुट न हूंदो जेको मुस्तफा जो दोस्त पुट जेको न महबूब जे शान में बेअदबियूं थो करे उहो वञी पंहिंजी माउ खां पुछे त तूं मूंखे पंहिंजे पीउ मां ॼणियो अथई मुझे पीउ मजा मां पैदा थियो आहियां या कंहिं ॿिए हंधि वञी कारो मोह कयो मुस्तफा जो बेअदब मदीने वारे जो गुस्ताख कॾहिं बि पीउ जो पुट न हूंदो अड़े तोखे ॿियो को मौज़ू ई नज़र नथो अचे मुंहिंजे नबी जे शान में तो भौंकी नबी जो शान तो घटाइण जी कोशिश करी तूं हेॾे त अचो मैदान में त खल त ख़राब कयां तुंहिंजी मुझे नबी जड़ो कायनात में न आयो न ईंदो चओ न आयो न ईंदो न थियो आ न थींदो हिकिड़ो खबीस मुल्लो पियो चवे त नबी जो शान ईअं आहे जीअं ॻोठ जे चङे मुड़ुस जो शान हूंदो ॿिए हिकिड़े मुल्ला लिखियो आहे पंहिंजे किताब में त असाया हाज़ा खैरुम मिन रसूलिल्लाह मुंहिंजी हीअ लठ रसूलुल्लाह खां भली आहे लठ मूंखे फ़ाइदो ॾींदी रसूल मां कहिड़ो फ़ाइदो इहा उॾही लॻी आहे इहा बीमारी लॻी आहे जेका ॻोठनि में ॿाराड़ियुनि में तव्हां बि कंदड़ा लोटियूं साईं हे बि क़ुरान था पढ़नि पढ़ंदा कुरान माना गलत तर्जुमा गलत माण्हुनि खे गुमराह कंदा छो त कुरान में खुद लिखियल आहे युदिल बि कसीरन व यहदी बि कसीरा घणा कुरान पढ़ी गुमराह थी वेंदा आहिनि घणा कुरान पढ़ी हिदायत वारा थी वेंदा पढ़ंदा कुरान थींदा गुमराह पढ़ंदा कुरान थींदा हिदायत वारा छो जंहिंजी कुरान वारे सां मोहबत हूंदी न उनखे कुरान मां हिदायत मिलंदी
जंहिंजी क़ुरान वारे सां मोहबत न आहे न, क़ुरान पढ़ंदो गुमराह थी वेंदो, रस्ते खां भटकी वेंदो। हाँ क़ुरान बि घणो पढ़ंदा। साईं फरमाइनि था अहिड़ो दौर थींदो जेके मुंहिंजी उम्मत में अहिड़ा माण्हू पैदा थींदा जेके उहे क़ुरान घणो पढ़ंदा पर वला यजावज़ तराक़ीहिम, क़ुरान उन्हनि जे निड़ियुनि खां हेठि न लंघंदो। क़ुरान पढ़ंदा पर निड़ी खां हेठि न लंघंदा। साहबन पुछो मा सीमाहुम या रसूल अल्लाह, हबीब उन्हनि जी निशानी कहिड़ी आहे? साईं फरमाए सीमाहुम तहलीक, उन्हनि जी निशानी इहा हूंदी जो वार कूड़ियल हूंदनि, वार कूड़ियल हूंदनि, ठोड़ा हूंदा। निशानी पथरी, सीमा मुतहलीक, उन्हनि जी निशानी इहा हूंदी जो मथा कूड़ियल हूंदनि। खुदा जी कुदरत जे बेअदब मथो न कूड़ाए निंड न ईंदसि। असांजे हिकिड़े सुन्नी पुछियुसि भई तव्हां मथो छो था कूड़ियो? कीअं छा कयूं जे मथो वार थोरा वॾा था थियनि, बसि वठी खारस थी थिए, भौरी थी थिए, निंड नथी अचे, आराम नथो थिए, कूड़ियूं नथा थिएसि, करार नथो। नबी जो कौल काॾे वेंदो? नबी सोने जो फरमान काॾे वेंदो? वञी ॾिस, वञी ॾिसी न निशानी। मुछूं पाड़ू पटियल ऐं निरड़ो गठल, जंहिंजे मुंह में नीमक नाहे इहो पकल हाबी आहे। न को यारी खाए न को ॿारी खाए, वञी बूथ पंजे में धूड़ पाए, वञी कांव किलो यूं खाए इहो पकल हाबी आहे। कांव हलाल कयूं, कांव। पीर मिठा साईं फरमायो बड़े मुल्ला मार पवई को गॾो हिलाल करियां त ड्रो त थी हा। कांव वीचारो पाण हॾनि जी मुड़ी, हॾनि जी मुड़ी, उन में कहिड़ो गोश्त आहे जो तूं खाईंदे ड्रो कंदे। असांजो हिकिड़ो आशिक़ रसूल हुयो मदीने वारे साईं जो, उन वरी कांव खे सलाह ॾिनी, कांव हलियो वञो मुल्क ॿिए न त वींदई वहाबी खाई। कांव हलियो वञो मुल्क ॿिए न त वींदई वहाबी खाई, ॾाढी लज़त हथ में आई। कांव हलियो वञो मुल्क ॿिए न त वींदई वहाबी खाई। कुकड़ महांगा मुल्क में थी विया तॾहिं था तोखे खाइनि। कुकड़ महांगा मुल्क में थी विया तॾहिं था तोखे खाइनि। कुकड़ खां बि कांगल तुंहिंजो गोश्त भलो था भाइनि। तूं त मिली तो मुफ़्त उन्हनि खे, तूं त मिली तो मुफ़्त उन्हनि खे, ख़र्च न पैसो पाई। कांव हलियो वञो मुल्क ॿिए न त वींदई वहाबी खाई। अल्लाह ताला फैसलो दुनिया में कयो आहे। असांजो सुन्नी हिकिड़ो धनहार हुजे, बकरार हुजे, बहराड़ी जो माण्हू हुजे, उन खे बि वठो हिननि जो वॾो डिंग मुलो अचे। हीअं बिहारी न त सुन्नी जे मुंहं में नूर हूंदो, नीमक हूंदो, ऐं लहाबी जे मुंहं में नीमक न हूंदो आहे। कुदरत जो फैसलो आहे। मुंह में नीमक न हूंदनि, रौनक न हूंदनि, छो त रौनक वारे नबी खे मञनि त रौनक मिले। चओ सल्लल्लाहु अलैहि या
सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह। असा मदीने वाले साईं सा मोहब्बत रखंदा आहियूं। असा पंहिंजे नबी के बेमिसल मञंदा आहियूं। असा जो ईमान आ त असांजे नबी जहिड़ो काइनात में न को आयो न को ईंदो। कंहिंजो कंहिंजो इहो अक़ीदो आहे, कंहिंजो इहो ईमान आहे। कोई मिसल नहीं ढोलण दी, चुप कर मेरे अली, इथे जान यो बोलण दी। सुभान अल्लाह। वो असां पंहिंजे नबी जे अचण ते ख़ुशी बि मल्हाईंदा आहियूं। नबी जे अचण जी ख़ुशी मिलाद उर्स शरीफ उर्स मल्हाईंदा आहियूं। भला जे मल्हायो न अथव त खणी मल्हाए छॾिजो। हुननि मां न थिजो जेके चवंदा त मीलाद हराम आहे, नाजाइज़ आहे। कुरान तो फरमाए कुल बिफदलिल्लाहि व बिरहमतिही फबिज़ालिका फलयफ़रहू। हबीब चई ॿुधाइन जे तव्हांखे अल्लाह जो फज़ल मिले, अल्लाह जी रहमत मिले त उन फज़ल ऐं रहमत जे मिलण ते ख़ुशियूं मल्हायो। ॿुधायो मदीने वारो रहमत आहे या न आहे या न? वमा अरसलनाका इल्ला रहमतल लिल आलमीन। ओ मुंहिंजा महबूब, असां तोखे सभिनी जहाननि जे लाइ रहमत बणाए मोकिलियो। मदीने वारो साईं फज़ल आहे या न? ॻाल्हायो आहे या न? कुरान तो फरमाए रहमत मिलेव, फज़ल मिलेव त ख़ुशियूं मल्हायो। पो महबूब रहमत मिलियो, महबूब असांखे फज़ल मिलियो, ख़ुशी त थींदी, ख़ुशी त कभी कोन कभी। हाँ अरे मुंह त सुजाए न, मुंह त न सुजाए, मुंह त खिलण वारो कर, मुर्की ॻाल्हाए। नबी सोनो आयो, आशिकन जाया वठरी पिया। मोमिनो खुशियां मनाओ, कमली वाला आ गया, कमली वाला आ गया जी, कमली वाला आ गया। मोमिनो खुशियां, कमली वाला आ गया। सुभान अल्लाह। मुंहिंजा दोस्तों, मदीने वारे मीर जे अचण ते ख़ुशी उहे मल्हाईंदा जेके मोमिन हूंदा। छो त कुरान तो फरमाए लक़द मन्नल्लाहु अलल मोमिनीन इज़ बअस फ़ीहिम रसूला। मूं रब मोमिननि ते थोरो कयो आहे जो पंहिंजे रसूल खे मोमिननि ॾे मोकिलियो आहे। जंहिं ते थोरो थींदो वो मञंदो। साईं फरमाइनि था इन्नमा अना रहमतुन मोहदातुन, मां मोहम्मद करीम रहमत भरी सूखड़ी आहियां। पर ॻाल्हि ॿुधो, जे न मां हीअ मुंहिंजी चादर आहे या सूखड़ी में कंहिंखे साईं खे ॾियां, नालो छा अथई जी? अली हसन के जे मां पंहिंजी सूखड़ी ॾियां, ख़ुशि थींदो या न? ख़ुशि थींदो या न? सूखड़ी थो ॾियां। हे छो ख़ुशी कंदो? बस इहो तो ॿुधाई छॾो। पुट समझो था न, रब तो फरमाए तो मुंहिंजो तोहफ़ो, मुंहिंजी सूखड़ी मदीने वारे साईं जी, इहा सूखड़ी आहे मोमिननि ते। पोइ ख़ुशी बि मोमिन कंदा न, मुनाफ़िक छो ख़ुशी कंदो?
मुनाफिक छो मीलाद मल्हाईंदो, मुनाफिक छो मीलाद मल्हाईंदो, मीलाद त मोमिन मल्हाईंदो। क्रिकेट वारनि खे बरस थो कयां, मां पंहिंजे माइटियाणियुनि खे बरस थो कयां त घर में हिकिड़े ॾींहुं भतड़ो चाढ़ियो पखियुनि में, बोड़ पखियुनि जो, ऐं भत छा चवंदा आहिनि इहो भत खे, पुलाव, पुलाव पुलाव ठाहियो, वॾो देगड़ो रधे, पुलाव ठाहे पाण खाओ, बच्चनि खे खारायो, मुल्ला खे बि मस्जिद में मोकिलियो, चओ त अॼो को नंगर मुस्तफा जो मीलाद आहे। घर घर में मीलाद मल्हाईंदा, मल्हाईंदा, मुस्तफा जे अचण ते ख़ुशी मल्हाईंदा। हाँ सुभान अल्लाह। ऐं जे महबूब जे अचण ते ख़ुशी मल्हाईंदे न, रब तोखे सदाईं ख़ुशि ख़ुशि। हाँ मुझे सोने नबी जा हुबदार आशिक महबूब जो नालो ॿुधंदा ठरंदा, तारीफ़ ॿुधंदा ठरंदा। हिकिड़े हंधि मुंहिंजी तकरीर पियो हिकिड़ो हलाए त ॿियो हो अची वियो पंहिंजो घासलेटी मुलो, अरे बंद त कर, बंद त कर, रुके न पी, रुके न पी, न पी ॻाल्हि, रुके हिनखे दिल पर साईं खे त ॿी त का ॻाल्हि ई कान्हे, रुके न पी जी तारीफ़। हल हिन जो पेट्रोल कहिड़ो थो सड़े, तारीफ़ करे करमुला ॿुधनि आशिक या ठरनि सुञनि जा, तोखे छो थी पाए। हाँ बाहि लगे तो पई लगे से, सड़े तो पियो सड़े, असां नबी जी तारीफ़ कंदासीं। चओ महबूब जी तारीफ़ कंदासीं। सुभान अल्लाह। वरी हिकिड़ा चवंदा त इहो पंहिंजो इहो वरी दस्तगीर किथों आंदो अथव? हाँ इहो वरी दस्तगीर किथों आंदो अथव? पीरान पीर जो नालो वठ त ॼणो टिफणी त पाए ऐं न भुलिजे। अरे अल्लाह जो वली आहे, रब नवाज़ियो अथसि, अल्लाह नवाज़ियो अथसि, अल्लाह शान ॾिनो अथसि। ओ मुनकिर मदनीअ जा हाणे हेॾो मग़ज़ न हणो, तूं कच्छ में क़ुरान खणी एॾा कूड़ा कसम न खणो, तूं पाण रुलियो आई पर राज रुलाई थो। पाण त रुलंदो हुजे, कंध ते बिस्तरो, घर जी मानी बि नसीब न आहे। समझो था न? तूं पाण रुलियो आई पर राज रुलाई थो, बिस्तर के रखे कंध ते तूं किटली करो ना खणो। ओ कुरान पिटिया पुजंदुई को पवंदुई मथे ते पहणो। ओ मुनकिर मदनीअ जा हाणे हेॾो मग़ज़ न हणो, चओ सल्लल्लाहु अलैहि या सल्लल्लाहु अलैहि या। रब तो फरमाए अला इन्ना औलिया अल्लाह ला खौफुन अलैहिम वला हुम यहज़नून। खबरदार बेशक जेके अल्लाह जा दोस्त हैं उन्हनि खे न को ग़म आ न इहे ॾुखारा थींदा। वलियन के न ग़म आ न डप आ, ऐं जेको वलियन जो बि सरदार आ, बगदाद वारो ताजदार आ। सुभान अल्लाह। वाह सोने गौसे आजम जो शान। मुंहिंजा दोस्तो बगदाद शरीफ मां पाण अखियुनि सां दीदार करे आयो आहियां। सोने दस्तगीर जो दीदार।
सुभान अल्लाह। ओ मिठा अल्लाह जे वलीअनि जो शान रब वधायो आ, रब उन्हनि खे इज्जत मान मर्तबो ॾिनो आहे। भला मुल्ला जी घटाइण सां को उन्हनि जो शान घटिबो छा? ये गाड़ी पई वञे, गाड़ी हिकिड़ी गाड़ी जे मथां सामान रखियो हुजे, मिसाल पलाल पियो हुजे, सो उन जी छांव में पासड़े में हिकिड़ो कुतो पियो वञे, गाड़ी हले पई, कुतो हले पियो, कुत्ते सम्झो त इन गाड़ी खे मां थो हलायां पियो, जेका हले थी इनखे हलायां मां थो। कुतो जो बीह रहियो त गाड़ी त हली वई, मथो उस अची वियो, मार मां पाण इन गाड़ी जी छांव में हुउसि। हाँ हाणे हे जो चवंदो त वली नबी जो शान घटाईंदो त तुंहिंजे चवण सां को शान घटिबो न, जे तोखे बि टुकर थो मिले त मदीने वारे जे सदके थो मिले। हाँ इन्नमा अना कासिमुन वल्लाहु योती, ॾींदो अल्लाह वा, वंडींदो मदीने वारो साईं। महबूब मदीने वाले साईं सां मोहब्बत रखबी, अल्लाह वारन सां मोहब्बत रखबी। हिकड़ा वरी ॿियनि वलियनि खे मञंदई, बाक़ी टिन यारनि जे लाइ चओ त बस चिड़ लॻी वेंदनि। नबी जा यार अॼु बि मदीने शरीफ में वञो न, गुंबद खदरा में मुंहिंजे लजपाल नबी जे फाकुर में हिकिड़ो अबू बकर आ, ॿियो हज़रत उमर आ। वरी हीअं सलाम करे निकर जन्नतुल बकीअ में त मुंहिंजे सोने नबी जी पेरांदी पाक खां उस्मान गनी सुतो पियो आहे। टई यार मुस्तफा जे पाड़े में तू उन्हनि जो शान तो घटाई, नबी जे यारनि खे घटि वधो ॻाल्हाई, उन्हनि जो शान न को घटियो आहे न को घटिबो। जे तू या बकवास कंदे तो पंहिंजी पिरचा विञाईंदे, पंहिंजो दीन ईमान बोड़े छॾींदे, पंहिंजी आकबत बर्बाद कंदे। अल्लाह जे नबी जे सहाबन जो शान रब पाण वधाए छॾियो। हुयो साईं सां गॾु गार अंदर, उहो आशिक सुणो सिद्दीक़ अकबर, अॼु ताईं बि गॾु आ मज़ार अंदर, अॼु ताईं बि गॾु आ मज़ार अंदर, जंहिंखे तव्हां नबीअ जे निज़ारनि जी सिक सीने में रखो प्यारनि जी, महबूब जे चैनी यारनि जी सिक सीने में, महबूब जे हड़नी यारनि जी सिक सीने में रख प्यारनि जी। अल्लाह जो शेर आहे हैदर, जंहिं कोट केरायो हो खैबर, खातून जन्नत जो वारिस वर, ओ मनी बैयत जे टिन यारनि जी सिक सीने में रखो प्यारनि जी, महबूब जे सभिनी यारनि जी सिक सीने में रखो। अल मरअ मन अहब्ब, सुनन अबू दाऊद में हदीस आ, मदीने वारे साईं फरमाए त क़यामत में इंसान उन सां गॾु हूंदो जंहिंजी जंहिंसां मोहब्बत हूंदी। कंहिंसां गॾु हूंदो पुट, कंहिंसां गॾु हूंदो? जंहिंसां जंहिंजी। पोइ हिकिड़नि जी यारी मवालियुनि सां, घरड़ा कोट अलीअ जी ओट, ॾिठा अथई न, नशे में धुत, न पंहिंजी ख़बर न अम्मा जी न अदीअ जी। हाणे 2 सालूं हुजनिसि, 2 नशे में धुत, सवायो पीतई, घर आयो, 2 सालूं हुजनिसि, हिकिड़ी ज़ाल खे पियो चए अधी पाणी ते पियारिजांइ, त ॿी ज़ाल पई चए अंधा कुझु शर्म कर, ज़ाल खे तो अधी सॼी चई अम्मा भला तूं ई पियारिजांइ। पुट सम्झ में अचेव थी? हाँ मवाली 2 ॼणा वेठा हुजनि बेगम शाह जे पासे में, नशे में हिकिड़े खे खारस थी, वरी ॿिए खे पियो खने,
ये छातो करी मवाली ये छातो करी जे खन्ना तो जी खन्नी तो पाण के खन मुखे जो तो कनी जे मां पे चो मुजी कार से लहे ही कोन दी चो नशो हराम आ भंग हराम आ चरस हराम आ मुझा दोस्तो डोडी हराम आ यो जेको हराम जो हिकड़ो फुड़ो वात में विजे 40 ॾींहं उन जी दुआ कबूल न थींदी जे पेट में हराम इंदो आ उन जे मथा अल्लाह जी लानत वसंदी आ अल्लाह जे मलाइका जी लानत वसंदी आ साईं फरमाइन था ला यस्नि ज़ानी हीन यस्नी व हुव मोमिन जेडी मल ज़ानी ज़िना कंदो आ न ओडी मल उन जो ईमान इए निकरी विंदो आ जे कमीज़ लाए वठजे ज़ानी ज़िना जे वक्त में मरी पए त बेईमान थी मरी वियो वला यशरब शारिब हीन यशरब व हुव मोमिन जेडीमल शराबी शराब तो पिए नशेबाज नशो तो करे जेडीमल नशो कंदो आ उन जो ईमान इए निकरी विंदो आ जे कमीज़ लाहे वठजे नशे जे हालत में मरी वने बेईमान थी मरी वियो ज़ानी ज़िना कंदे मरी वने बेईमान थी मरी वियो ओ दा महबूब जो आशिक हुजूर जो हुबदार कदे शराबी न हुंदो कदे ज़ानी न हुंदो कदे बदकिरदार न हुंदो मुस्तफा जो आशिक मुस्तफा जे दीन ते हलण वारो महबूब जो आशिक हुआ हुजूर जो फरमा बरदार हुजी ई सोने नबी जो हुक्म मिले हाजिर कंध झुकल हुजे महबूब जो ऑर्डर मिली वियो सिर कटाइण जो ऑर्डर मिले तो इनकार न करो छा था चओ सुभान अल्लाह असाबी सगोरो सफर ता मोटियो घर वारी की चई अल्लाह तशवल जू भूख लगी आ उन लगी आ सफर डिगे तू आयो या ज़ाल पानी जो प्यालो दिनस ए चई त घर वारा गाल बुधी थई अज मदीने जे घिटन में मदीने वाले साईं जो ऐलान थियो आ त जंग जेला निकरी अचो मैदान ते लड़ाई जेला सिर कटाइण जे हुकुम मिलियो चई लब्बैक या रसूल अल्लाह लब्बैक या रसूल अल्लाह लब्बैक जो नारो हणी वरी सागे घोड़े ते चढ़े ज़ाल चो तू काडे तो वनी चई हुजूर जो पैगाम जो पहुंचाई हाणे वञा तो महबूब जे सॾ ते चई तू थकल आई डिगे सफर कायो ई मानड़ी खा आई थक भञो रात रहो चई त घर वारी महबूब जो सॾ मिले वरी सुबह जो इंतजार केर करे सॾ सुणी पिरीअ जा वाके जे नवरन कुजाड़े खे कन कूड़ी दावा दोस्त सी ओ घर वारी हबीबन जो हुक्म मिले वरी सुबह जो इंतजार थक भञण मानी जो इंतजार केर करे ओ घर वारी हाणे तुंहिंजी मुंहिंजी मोकलाणी आ वरी क़यामत जे ॾियारे मुलाकात थींदी ज़ाल डोड़ंदी वई आ खजूर जी मुठ खणी आई भला मानी नथो खाई ही कतल खाईंदो वञ बुखारो उञारो आई कतल हथ में तस हिकड़ी गड़ी न खाधई हबीबन जे खिदमत में आयो आ पुछे तो या रसूल अल्लाह वक्त ते पहुतो आया या न साईं फरमाइण था सभिनी का तू अगे पहुची वियो साईं फरमाइण था ही मुठ में छा थई अर्ज करे तो या रसूल अल्लाह कतला साईं फरमाइण था खाई छो न तो या रसूल अल्लाह दिल में उम्मीद खणी आयो आया जंग ते तवां सां गॾिजी हलंदुसि सिर कुर्बान कंदुसि पो जन्नत जे क्वार हूर जे हथन जी कतल हली खाईंदुसि तमरुल आखिरत खैरुम मिन तमर दुनिया दुनिया वारी ज़ाल जे हथन वारी कतल खां जन्नत जे हूरन वारे हथन जी कतल वधीक मज़ेदार हूंदी ओ मिठा सिर कटाइण जे ला जान कुर्बान करण जे ला मैदान ते निकरी आयो आ हिन के इश्क रसूल सनबो आ हिन के मदीने वारे मीर जी मोहब्बत हजरत ज़ैद बिन दखना रज़ी अल्लाह ताला अन्हु काफरन जे कैद में अची वियो काफरन उनके बधो आ जंजीरन में कैद कयो आ चवन था ओ ज़ैद
मुहम्मद जो दीन छॾे ॾे न त अॼु तोखे फाही चाढ़ींदासीं। चए तो मूंखे फाही चढ़णु क़बूल आ पर दिल भर मुहम्मद जो दर न छॾींदुसि। हो दिलड़ी निनम जा तोखे या वापस वरण जी नहीं। दिलड़ी निनम जा तोखे या वापस वरण जी नहीं। सिर जो कयो मुसौदो सुभान अल्लाह। मुंहिंजा दोस्तो हज़रत ज़ैद खे हरम जे हद खां ॿाहिरि वठी आया आहिनि। तख्तो सूरी लड़कायूं ज़ैद तैयार थी तोखे फाही ते लड़कायूं था। चए तो थोड़ी देर छॾियो ॿ रकातूं नफ़िल शुक्राने जो अदा कयां जो अॼु मुंहिंजो सिर मुस्तफ़ा जे दीन तां कुर्बान थी रहियो आहे। बरकातूं नफ़िल पढ़ी तैयार थी आयो आहे। जो हाणे भली मूंखे फाही ते चाढ़ियो। जेॾी महिल फाही ते चाढ़ण लॻा अथसि ओॾी महिल हवा जो झूटो आयो आहे। उन हवा खे तो चवे ओ हवा वञ मदीने वारे साईं खे मुंहिंजा सलाम चइजा। चईसि या रसूल अल्लाह अॼु तुंहिंजे इश्क में तुंहिंजी मोहबत में ज़ैद पंहिंजो सिर कुर्बान करे रहियो आहे। बाद सबा वञ मदीने दे शाहनो मेरा देवीए पैगामे जिंदी वसदी जोक उजड़ गई निता उस मिस्कीन सलाम। हजरत ज़ैद के जेडी मल फाही दे तख्ते ते चाढ़न था ओडी मल मुझा सोना हबीब मदीना मुनव्वरा में मस्जिद नबवी में जलवा फरोज आइन। ओचतो हबीब फरमाइन था वालेकुम सलाम। महबूबन जे मुबारक अखियुनि में ॻोढ़ा अची विया। हुजूर रोअण लॻा। साहबी पुछनि था या रसूल अल्लाह अमी छो रुनायो कंहिंखे सलाम जो जवाब ॾेई रहिया आहियो। साईं फरमाइनि था हींअर मुंहिंजे आशिक ज़ैद खे फाही ते चाढ़ियो अथनि उन मूंखे सलाम चया आहिनि उन खे सलाम जो जवाब ॾेई रहियो आहे। कुर्बान वंजे उन्हनि आशिकनि जे इश्क जे मथां जानियूं कुर्बान करे विया सिर कटाए कुर्बान करे विया पर मदीने वारे मीर जो दर न छॾियूं गुलामी न छॾियूं। चओ सल्लल्लाहु अलैहि या ओ मिठा अज तो के महबूब जो हुक्म तो मिले नमाज पढ़ो। तू चवी तो नमाज किया पढ़ा सीवा सर्दिया किया नमाज पढ़ा बंद काई ना है। ओ मिठा तो के महबूब जे हुक्म ते नमाज न थी वणे पर हुनन आशिकन पंजा सिर भी कटाए कुर्बान करे छड़िया हुए। ओ मुझी अम्मा ओ मुझी अद्दी ओ मुझी भेण कन लाए बुध ही भी महबूब जी मोहब्बत वारियूं हुयूं। हिक हुजूर जी आशिकानी आ मुड़सुन जो बेदीन आ रोकेस तो घर वारी नमाज न पढ़ ज़ाल चवे थी घर वारा जिस्म तुझे हथ में आ पर दिल मिठे मोहम्मद जे हथ में। मुझो जिस्म तो वटा मारे छड़ गप्पे गफा करे छड़ जिस्म टुकड़ा टुकड़ा करे छड़ पर मां नमाज न छड़ींदस मोहम्मद जो फरमान न छड़ींदस। हिकड़े ॾियारे मुड़स ज़ालिम छा कयो चेसो तैयार थी तोखे बाह में तो साड़िया हिय जो वही सो नवा कपड़ा पाई गह गट्टा जर जेवर पाए तैयार थी आई चवेस तो अज तो के साड़ी इंदुस जलाई इंदुस तुझे मरण जो ॾियारो आ तू त शादी जड़ा कपड़ा पाए आई। चवे थी घर वारा जने तोसां मुझी शादी थी हुई माइटन मुखे ये नवा लिबास पाराया हुआ अज जो तू मुखे साड़ी दे त मां पंहिंजे मोहम्मद मीर से मुलाकात कंदस। छो न नवा कपड़ा पाया छो न हार सिंगार कया जो अज मां जन्नत जी कुआर बनजण वारी आया।
मुझा दोस्तों हिन ज़ालिम छा कयो उन बानड़ी वेचारी के खणी बाह जे तनूर में विझी मथों ढक ॾेई छॾी सड़ी वेंदी जली वेंदी ख़त्म थी वेंदी ॿिए ॾियारे ते ढक खोले ॾिसे समझी त जड़ी ख़त्म थी वई हूंदी पर जो ॾिसे त उन जे वार खे बि सेक न आयो आ पर हुन जे कपड़े जी तंद बि न सड़ी आ तस्बीह हथ में दिलबर नबी ते दुरूद पढ़ी रही है चवेस तो घरवारी ज़ाल बाह जो कम त साड़ण हूंदो आहे पर बाह तोखे साड़ियो ई न आहे छाजे करे अञा माई जवाब न ॾिनो आहे ग़ैबी आवाज़ आयो ज़ालिम जेका रब खे राज़ी करण वारी आहे उन खे दुनिया जी बाह छा साड़ींदी उन ते त दुनिया जी आख़िरत जी बाह रब हराम करे छॾी कख सड़न पन सड़न सड़े साओ गाह जे रिझायो अल्लाह तो न अचे तन के हे ईमान वारा मर्द हे ईमान वारियूं औरतूं सिर कटायूं जानियूं कुर्बान कयूं पर मदीने वारे मीर जो दर न छॾियो पुछा था जो क्रिकेट वारा मदीने वारे जा फर्मा बरदार थींदो या बेफरमान केड़ा केड़ा फर्मा बरदार थींदो सच्ची बुधायो दिल खां पुछी बुधायो कसम अथव रब जो महबूब के राज़ी कंदो या नाराज कंदो फर्मा बरदार थींदो या बेफरमान थींदो मुंहिंजूं अमड़ियूं बि हथ मथे खणन केड़ियूं महबूब के फर्मा बरदारी कंदियूं केड़ियूं महबूब जो चयो मञदियूं हथ मथे खणो महबूब के राज़ी कंदो मदीने वारे साईं के राज़ी कंदो तो पोइ तव्हांखे 5 वक्त नमाज पढ़नी पवंदी 5 वक्त नमाज पढ़नी पवंदी नमाज असुल न छॾियो नंढा वॾा मर्द औरतूं न्याणियूं सियाणियूं हड़ई 5 वक्त नमाज पढ़ो मुसले के आबाद कयो मस्जिद के आबाद कयो अल्लाह तव्हां के आबाद करे हाँ दुनिया फानी है जिंदगी बेबका है बेवफा है अज आयूं सुभाणे न हूंदासीं अज आयूं कॾहिं हिन जूई ते असांजो पेरो बि न हूंदो मिठा हींअर मां कब्रिस्तान जी ज़ियारत करे आयुसि मुंहिंजा वॾड़ा मिट्टी जे हेठां महिमान थी विया मुझा दोस्तों ये भी हिन धरती ते हलंदा क्रिकेट जे गोठ में ये हलंदा हिनन ज़मीनुन जा मालिक हिनन घरन जे मालिक उहे हुया जेके हींअर कब्रिस्तान में सुता पिया मिठा अॼु असां आहियूं न सुभाणे असां न हूंदासीं के ॿिया हूंदा असां वरी उन कब्रिस्तान में हूंदासीं वेठा आहियूं उॾाणा करे महल पूरी चुगी वठ के दाणा पखी पर देसी अड़ादा वेठायूं उड़ाना अवेलो सवेलो कयूं जन कतारूं वलर मंझ वेई ॾिठाऊं बहारियूं ओ उहे बण सुकी विया सुका गुल ऐं टारियूं उहे हंध खाली ॾिठासूं वथाणा है ॾिठासूं वथाणा पखी पर देसी अड़ादा वेठायूं उड़ाणा ओ मुजादा ओ मुझी अदी अजो हिन दुनिया में वडे नाज सां था पलजूं पिया पर उहो ॾियारो ईंदो तॾहिं अबो बि धार थी वेंदो अमड़ जी जल बि धार थी वेंदी बच्चा बि धार थी वेंदा तुंहिंजो नालो मट जी लाश बणिजी वेंदो अज चवंदा खान रईस बहादुर सुभाणे चवंदा लाश मैयत जनाज़ो वारो कयो जनाज़ो खणो जरी मल मैयत जो जनाज़ो खणी गांधी हलंदा आहिनि त उहे घर वारनि जा आवाज़ वो मैयत कननि सां ॿुधंदो जरी मल घर जा भाती हुई चवंदा ज़ाल चवंदी पई ओ मुंहिंजा घर वारा जो काॾे जुदाई कयूं थो वञी मुंहिंजो घर उजाड़ियूं थो वञे जरी मल कुराड़ो पीउ रोंदो जीजल अम्मा रोंदी मुंहिंजा जवान पुटड़ा
अज कादे विछोड़ो कयूं तो वनी जमल नंढड़ा बच्चा रोई चोंदा बाबा असा जो घर छॾूं असा के यतीम बणायूं तो वनी असा बाबो कंहिंखे सॾींदासी अबो जी कंहिंखे पुकारींदासी असा के ईद जी ख़र्ची केर ॾींदो मिठा बच्चा रोंदा छॾींदे त वरी रोंदड़ बच्चन खे परचाइण जी मोहलत न मिली सघे ओ जनाज़ो जॾे तुंहिंजो खटंदो ईंदई कुल माइट मारूअड़ा जनाज़ो जॾे तुंहिंजो खजंदो ईंदई कुल माइट मारूअड़ा सारे भग खां वींदे विछड़ी अकेलो तो के हलणो आ अजवा मस्जिद ॾिसी आयो आहियां मुझे दादा साईं काजी खुदा बख्श बाबा साईं जन उते नमाज़ूं पढ़ंदा हुया मुंहिंजा दोस्त मस्जिद त आहे पर उहे नमाज़ी अॼु नज़र नथा अचनि मुंहिंजा दोस्तो अंगण साॻा आहिनि पर उहे बोलण वारा पखी विया उॾामी पंहिंजे वतन ते विया त वरी न वरी वापसि मोटी आया रोंदड़ बच्चन खे परचाइण जी मोहलत वरी न मिली सघंदई ओ मुंहिंजा दा ओ मुंहिंजी अधी भेण ही दुनिया मुसाफ़िर खानो आ परदेस जी जाइ खुदा जाने कंहिंजो अंग केॾी महिल पूरो थी वञे खुदा जाने कंहिंजे मथां केॾी महिल मौत जो सॾु अची वञे ओ पखी परदेसी अड़ा सिगे कर उॾण जी पखी परदेसी अड़ा सिगे करे उॾण जी वाई छो विसारी वतन ते वरण जी काॾे तुंहिंजा मारू काॾे तुंहिंजा मारू छॾे विया पाणा ओ छॾे विया पाणा पखी परदेसी अड़ा वेठायूं उॾाणा ओ मिठा ये माल कम को नहीं दई औलाद कम को नहीं दई खीर पुत्र कम नहीं दई जर जेवर सोन चांदू कम नहीं दई जे कम ईंदुई त अल्लाह 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 जो अल्लाह 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 मुझी ॾाढी साइण बीबी कामुल रहमतुल्लाह अलैहा जिनी मज़ार हींअर ज़ियारत करे बीबी कामुल साइण उहा बीबी साइण हुई जे 9 करोड़ भेरा दुरूद पढ़ियो 9 करोड़ भेरा ॾाढी कामुल साइण दुरूद पढ़ियो ओड़े पाड़े जा माण्हू सोन चांदी अमानत ॾेई वेंदा या बीबी सुम्हंदी न आहे चोर चकार को मथां अचे या बीबी सुम्हंदी न आहे इन वटि अमानत जी रखे वेंदा ऐं एॾो दर्जो मिलियोसि क़िबला साईं जन बाबा साईं रहमतुल्लाह अलैह बयान फरमाईंदा त ॾाढी साइण चवंदी त मूं 1.25 लख नबीअनि जी रब मूंखे ज़ियारत कराई हज़रत मूसा अलैहिस्सलाम सां मूं कचहरियूं कयूं हज़रत ईसा अलैहिस्सलाम सां मूं रिहाण कई आहे हज़रत इब्राहिम खलील जी मूंखे ज़ियारत थी आहे एॾो मक़ाम हुयुसि बाबा साईं जन पहिरीं बेअत कई साईं मशहूरी साहिब रहमतुल्लाह अलैह पोइ बेअत करे मोटी आया त ॾाढी साइण पुछियो त बा तूं मशहूरी साहिब जी बेअत करे आई मां हा मशहूरी साहिब जी बेअत करे आयो बा सुठो आहे बुज़ुर्ग आला वारो आहे पर तोखे फैज़ मिलंदो मिठे पीर खां पंजाब खां ईंदो कुल्ले ते पटको ॿधंदो उन जे जमायत में जज़्बो हूंदो अञा पीर मिठे जो नालो बि त सिंध में कंहिं न ॿुधो ॾाढी साइण अॻ में ॿुधा तुंहिंजो मुर्शिद उहो थींदो फैज़ तोखे उन वटि एॾे मक़ाम वारी हुई
पूरी जिंदगी अल्लाह जे इबादत में पो जिक्र कंदी ही ला इलाहा इल्लल्लाह जो जिक्र करे 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 पो वरी वेही चवंदी तू ही तू तू ही तू आही तू तू ही तू तू ही तू तू ही तू पो घर वारो संदस वो चवंदो हो त ला इलाहा इल्लल्लाह अल्लाह अल्लाह जिक्र इहो छाती करे तू ही तू ची इहो मुझे महबूब के दी वेही बनाया जेको इन में मज़ो तो अचे सो तोखे या तो चाशनी चकी न ॾिठी एॾो मज़ो तो अचे जेॾी महिल तू ही तू थी वेही मुझा दोस्तों उहे अल्लाह जा बाना अल्लाह जो बानियूं पंहिंजो पाण मल्हाए विया पंहिंजे रब खे राज़ी करे विया ओ मिठा अॼु तुंहिंजो असांजो वारो आहे अॼु असांजी ज़िंदगी जो नंबर असांजो ॼाण अचण वारो आहे कुझु करे वठो अमल सालिह नेकी जे रस्ते ते हलो सुन्नत शरीयत दीन वारे रस्ते ते हलो महबूब जा फर्मा बरदार थियो जेके नमाज न पढ़ंदा आहियो से वाइदो कयो इंशाअल्लाह नमाज पढ़ंदा जी सुहारी रखो अल्लाह जो जिक्र कयो मस्जिद के आबाद कयो खास मां पंहिंजे अज़ीज़न के अर्ज कंदुस त मां खास तव्हां ॾे अल्लाह जो पैगाम खणी आयो आहियां मुझा रिश्तेदार आयो मुझे दिल में ख्याल हो मां सॼी सिंध सॼे पाकिस्तान में दुनिया जे केतिरनि मुल्कनि में पैगाम मोहम्मदी खणी वियो आहियां पर मां क्रिकेट में जलसो न कयो तो मां इहो पैगाम तव्हां ॾे अल्लाह ऐं उनजे हबीब जो खणी आयो आहियां पोइ छा तव्हां खे मदीने वारे जो पैगाम क़बूल आहे या न आहे ॾिसो न मां तव्हांखे बिरादरी जो सॾु ॾियां मुंहिंजे पुट जी शादी आहे त ज़रूरु ईंदो दिलबर साईं शादी पंहिंजे पुट जी शादी जो सॾु ॾिनो आहे अदा बिरादरी आहे वञिणो आहे ईंदो न सॾु क़बूल कंदो पर अॼु मां तव्हांखे मदीने वारे मीर जो सॾु ॾियण आयो आहियां मोहम्मद मिठे जो सॾु क़बूल अथव या न अथव हाँ सभिनी अमड़ियुनि भेणुनि खे बि क़बूल आहे महबूब जो सॾु क़बूल कयो 5 वक्त नमाज पढ़ो अल्लाह जो जिक्र कयो कुरान जी तिलावत कयो इन खपे पासे ॾे दिल आहे इन दिल में इहो ख्याल रखो त दिल थी चए अल्लाह 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 जो जिक्र कयो शरीयत पाक ते अमल कयो मुंहिंजे सोने नबी जा सच्चा फर्मा बरदार नेकोकार बणजी वञो पोइ दुनिया बि तव्हांजी आबाद आख़िरत बि तव्हांजी पोइ पढ़ंदो अॼु शुरूआत कयूं अॼु बेपारी गॾिजी पढ़ंदासीं अॼु खां वठी शुरूआत कयो त वरी न छॾिजो निमाज़ सम्झो हींअर मुंहिंजो बेपारी जी निमाज़ मां पाण पढ़ायां थो पर मां यहाँ सफ़र में पढ़ंदुसि 2 रकातूं तव्हां 4 पूरियूं कंदव निमाज़ पढ़ंदासीं ऐं वरी निमाज़ न छॾिजो अल्लाह ताला राज़ी थींदो अल्लाह जो हबीब राज़ी थींदो दुनिया आख़िरत में बेड़ा पार थींदा वमा अलैना या रहीम या करीम या रहमर राहिमीन या अकरमल अकरमीन या ज़ल जूद वल करम या हन्नान या मन्नान या सुल्तान या सुब्हान सुब्बूहुन कुद्दूसन रब्बुना व रब्बुल मलाइकति वर रूह या अल्लाह हिन सारी जमात पे राजी थी इन सारी जमात लुत्फो करम कर बेनमाजिन के नमाजी बना तालिहन के सालिह बना मदीने वाले साईं जे दर जी सच्ची गुलामी नसीब कर वे कम करा जिनमें तू राजी तुझो हबीब राजी हुजे ए मुझा मौला कर्ज वारन जा कर्ज ला या अल्लाह दर्दमंदन जा दर्द दूर कर बीमारन के शफा नसीब कर जे परेशान जो परेशानियों दूर कर कुरकिट जे मथा पंहिंजे करम जा ककर वसा हिन गोठ के शाद या आबाद कर हिन मिस्कीन मारूड़न जी तू मदद कर हिनन के रिज़्क़ रोज़ी में बरकतूं रहमतूं कुशादगी अता कर ए मुझा मौला हिन गोठ जे गली गली ते पंहिंजो रहमतूं वसा ए मुझा मौला हिन गोठ जे सगीरन कबीरन मर्दन औरतुन ते पंहिंजो रहमतूं ऐं पंहिंजो बरकतूं नाज़िल फरमा सभिनी के शाद या आबाद रखजा सभिनी जे दिलनि जो मुरादूं पूरियूं फरमा ए मुझा मौला पंहिंजे हबीब जे सदके मुंहिंजे हिन ॾाॾाणे गोठ जे मथां पंहिंजो रहमतूं नाज़िल कर सभिनी के पंहिंजे महबूब जो सच्चो आशिक बना बद मज़हब बद अक़ीदा माण्हुनि खां बचा ए मुंहिंजा मौला सोने हबीब जे दर जी सच्ची गुलामी नसीब फरमा
इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम व बारिक अला नबिय्यिना मुहम्मद व अला आलिहि व सहबिहि अजमईन आमीन आमीन बिरहमतिका या अरहमर राहिमीन।